अस्सलाम वालेकुम। नमस्ते दोस्तों, कीअं आहियो? उमेद त बिल्कुलु ठीकु ठाक हूंदव। जी हाँ दोस्तों, असांजी नंढी कोशिशि त असां सिंध जे वाहण वसतनि जे उन्हनि ख़ूबसूरत आवाज़नि खे, ख़ूबसूरत शाइरनि खे, ख़ूबसूरत अदीबनि खे ऐं ख़ूबसूरत जेके आहिनि से शाइर आहिनि या जेके पंहिंजे फ़न में पंहिंजो पाण मञराए वेठा आहिनि, उन्हनि जा आवाज़ या उन्हनि जूं ॻाल्हियूं, उन्हनि जूं प्यार भरियूं कचेरियूं या उहे इलाइक़ा जेके तव्हां न ॾिठा आहिनि उन्हनि खे तव्हांखे विज़िट करायूं। त अॼु असां वटि नाले वारा जेके आल पाकिस्तान टूरिस्ट आहिनि, साईं आगा ज़हूर मगसी साहब भी मौजूद हैं ऐं प्यारो दोस्त वकार सोहो साहब भी असां वटि मौजूद आहे, जेके हैदराबाद खां असांजे हिन ग़रीबाणे आशियाने ते आयल आहिनि। बहितरीन जेका असां डेंटर ऐं पेंटर जेका असां ज़िले सांगड़ जो हीरालाल भील भी हिते मौजूद आहे। त अॼु जेका असां वटि इंतिहाई हिकिड़ो मारवाड़ी ज़बान जो तमामु भलोड़ शाइर सुमरो सुंदर साहब हिते मौजूद आहे ऐं तव्हां साईं जूं काफ़ी केस्टूं ॿुधियूं आहिनि, काफ़ी जेके आहिनि से मुख़्तलिफ़ फ़नकारनि जा ॻायल भॼन भी ॿुधा आहिनि। त अॼु तव्हांखे तारीफ़ करायूं था असांजे ज़िले सांगड़ जो ख़ूबसूरत नालो सुमरो सुंदर, ऐं सुमरो सुंदर असां सां गॾु आहे ऐं वधीक जेका असां कचहरी कयूं था सुमरो सुंदर खां। साईं नमस्ते। साईं श्री ओम नमस्ते। सुमरा सुंदर, सभ खां अवल तव्हांखे असांजे हिन अॼु नंढड़े पेज ते तव्हांखे भलीकार चऊं था। साईं वेलकम वेलकम। अदा तव्हां सभ खां अवल सुमरा साहब तव्हां पंहिंजो तारीफ़ करायो असांजे सामीन खे, जेके असांखे दुनिया जी कुंड कुड़छ में ॾिसनि था, असांजे यूट्यूब चैनल ते बि ॾिसनि पिया, त तव्हां पंहिंजो तारीफ़ मुकमल कराइजो। दोस्तो, नालो मुंहिंजो सुमरो आहे, शाइरी में तकलुस मुंहिंजो सुंदर आहे, वेठल शहर झोलाई जे नाले सां असां मशहूरु आहियूं। ऐं शाइरी जेका मुंहिंजी आहे तक़रीबन शमीना कोयल मंजी भील 2001 मां मुंहिंजी केस्ट जी दुनिया में शाइरी आई आहे। तमामु सिंध जे बहितरीन फ़नकारनि ॻायो आहे। शमन अली मीराली आहे, सुराया सुमरो आहे ऐं अताफ़ला न्याज़ी साहब भी मुंहिंजो कसीदो ॻायो आहे। ऐं हुन सां गॾोगॾु असांजो नओं उर्स मंजी भील भी ॻायो आहे। बाक़ी त खोड़ सारा जेके भी ॿिया फ़नकार आहिनि असांजा, काफ़ी उन्हनि मारवाड़ी भी ॻायो आहे, सिंधी भी ॻायो आहे, सराइकी में भी ॻायो आहे। ऐं उहो जेको बि अॼु असां वफ़ा सुमरियल आहुती वटायूं हिते ऐं दोस्तनि जे नाव जेको कुझु कयूं पिया। सुमरा साहब, तव्हांजी शाइरी असां तक़रीबन मुख़्तलिफ़ फ़नकारनि जी आवाज़ में ॿुधी आहे, त सभ खां वधीक जेका असां इन में हथु हूंदो आहे उस्ताद जो, त तव्हां शाइरी जी दुनिया में उस्ताद केरु आहे? साईं मुंहिंजो उस्ताद साईं आनंद राम जेको खिपरे वेठो आहे, मशहूरु माण्हू आहे। हू जेको अदबी शाइर आहे ऐं पुराणे दौर में तमामु जेको BBC लंडन ते लिखंदड़ धागेबद मां शागिर्द आहियां। धागे जो रस्म ई 2000 सन में मूं कयो ऐं जिन जा उन दौर में त मोबाइल वग़ैरह कोन हो, जेके कैमराऊं हुयूं उन्हनि में असांजूं तस्वीरूं बि निकितल आहिनि। अॼु ते असां गॾु कोन खणी आयासीं, जेकॾहिं हुजे हा त दोस्तनि खे ॾेखारियूं बि आहे जेके रीतूं रस्मूं हुयूं। जी 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 हा। अच्छा सुमरा साहब, तव्हांजी शाइरी जेका आहे सा तमामु काफ़ी फ़नकारनि ॻाई आहे, त सभ खां मशहूरु जेका आहे तव्हांजो कलाम जंहिं को मारवाड़ी में तमामु वधीक हलियो हुजे, उन हिसाब खां तव्हांखे उहो कलाम जा कुझु ॿोल यादि आहिनि तव्हांखे? साईं शमीना कोयल मुंहिंजो मारवाड़ी ॻायो। अरे ट्रैक्टर वारा ड्रेवरिया इहे बारे में की ॾिठो, हूँ ठिकर धोए घरे गई, बड़े गभा खणे वाटर ते आई, तो ई इथ पियो फेरा ॾे। अरे ट्रैक्टर वारा ड्रेवरिया इहे बारे में की ॾिठो। ही भी गानो जेको आहे मुंहिंजो माशाल्लाह तमामु सुठो मक़बूल वियो। ऐं ॿियो वरी हो तव्हांजो मिठूड़ा मुंहुं जोए ने चौथी चांडो की लागी, वक़्तु भेड़ो तूं ग्योरो मटिजे हूँ तो अञा हो सागी। हे भी तमामु जेको फेमस थियो। ऐं उन सां गॾोगॾु पुराणे दौर में मुंहिंजो मंजी भील गानो ॻायो जॾहिं FM जी दुनिया हुई। हिकु अर्ज़ु मुंहिंजो आहे जानी, थोरी मूं ते कजां महिरबानी, मोबाइल ते कॉल कजां, 2-3 मिंट मिठा तूं ॻाल्हाइजां, पंहिंजी मिठड़ी ॿोली ॿुधाइजां, मोबाइल ते कॉल कजां। दोस्तो, ही मुंहिंजो जेको कलाम हो नओं मोबाइल जो जी मिसाल नोकिया असांजे बराड़ी में आयो, पोइ उन हवाले सां ई मुंहिंजो मोबाइल ते कलाम लिखियल आहे। अदा सुमरा लाहौती। महिरबानी अदा सुंदर सुमरा साहब। अच्छा, शमन अली मीराली जो तव्हां ज़िक्र कयो, त शमन अली मीराली यकतारे जे दौर खां ॿुधंदो अचां पियो, त तव्हांजो शमन अली मीराली जो कलाम ॻायो उहो कहिड़ो आहे? साईं बोल कहिड़ा आहिनि? शमन अली मीराली जेको ही कलाम मुंहिंजो ॻायो, ही 2013 में ॻायो आहे। अख बीजे पासे तो फेराऊं तो ही अख ते पे, एड़ो मिने फुटरियो लगे जाने तिने जोतो रहा, एड़ो मिने सुठो तो लगे जाने माजे खीसे में घता।
ही जेको बोल मुंहिंजो आहे शमन अली मीराली जी आवाज़ में आहे। अच्छा, उनखां अलावा जेका असां तव्हांजे कलामनि में उन कलामनि खां अलावा तव्हां भॼन बि काफ़ी लिखिया आहिनि, माता ते लिखिया आहिनि, रामा पीर ते बि लिखिया आहिनि, त उन्हनि मां को अहिड़ो जेको तव्हां उर्दू जी ज़ुबान में को हुजे जेको तव्हां ॿुधायो सामने न सम्झी? साईं शमीना कोयल बाबे रामा पीर जो भॼन गायो, जीअं त मूंखे औलाद कोन हो, मुंहिंजी हिकु बाबे रामा पीर ते सदा हुई। पिंगलिया घणारा लुॾाया बाबा माजो बि लुॾाणो है, रामा पीर रोज़ सताऊं बाबा तव्हांजा गुनड़ा गाऊं, हेलो सुणे मैं निमाणेरो अर्ज़ तेने अघाणो है, पिंगलिया घणारा लुॾाया बाबा माजो बि लुॾाणो है। ही जेको भॼन जेको मुंहिंजो आहे बाबे रामा पीर जी दरबार में अॼु बि बीज हुजे या मेलो हुजे, काफ़ी भगत ऐं भगतियाणियूं ॻाईंदा आहिनि तमामु वॾे शौक़ सां ऐं जोश ऐं जज़्बे सां। सुमरा भा अदा सुमरा तव्हांजे तमामु भली ॻाल्हि आहे। अच्छा, माता शेरावाली जो तव्हां भॼन जेके लिखिया आहिनि उन्हनि में हिकिड़ो को अहिड़ो हुजे जेको तव्हांजो मशहूरु थियो हुजे, फेमस थियो हुजे? साईं माता शेरावाली जो जेको भॼन आहे उहो मुंहिंजो सिंगर गुलबानो गायो ऐं 2009 में जी, त उहो मुंहिंजो आहे उनजी नाले मिसरा मां तव्हांखे ॿुधायां थो। मैं सुंदर सुमरा कुछ भी नहीं, मैं सुंदर सुमरा कुछ भी नहीं, मुझ पे सब माँ की दाया है, ये मान इज़्ज़त और मान माया सब माँ की ज़ैन से पाया है, जिसने संसार बनाया है फिर लौट के मेला आया है, भक्तों को माँ ने बुलाया है, उस भगत की मीठी नया पे जे जे का बादल छाया है, उस शक्तिशाली की जे हिंगलाज माँ काली की, जे माँ पहाड़ा वाली की, जे माँ शेरां वाली की। दोस्तों ही जेको अदा मुंहिंजो भॼन जेको सिंगर गुलबानो गायो ऐं माशाल्लाह तमामु सुठो मक़बूल वियो। सुमरा साहब ॾाढी ख़ुशी थी तव्हां खां मिली करे। अच्छा, हिकिड़ी ॻाल्हि तव्हां ॿी बि कई अथई, असांजो जेको सो हिकिड़ो कलाम आहे जेको सिंध जे जेका असां पंजाब जो जेको पाकिस्तान जो हिकिड़ो तमामु वॾो सूबो पंजाब, उन में अताउल्ला ख़ान ईसा खिलवी बि ॻायो आहे, त उहो तव्हांजो कहिड़ो कलाम आहे? साईं ही जेको अताउल्ला ख़ान न्याज़ी गायो ही 2009 में गायो कसीदो आहे हिकिड़ो, खसी सम्झी ऐं खबड़ी को, खसी सम्झी ऐं खबड़ी को, मतां भुल विच भॼन धक मारी, जे कपर टुकण दा शौक़ थी वे, मेरे मास विच कुहाड़ी रजमारी, एते सुंदर सुमरे दी यार दी निशानी ऐं को अजमारी न कल मारी। ये अताउल्ला न्याज़ी 2009 केस्ट जी दुनिया हुई, टीपी गोल्ड थर प्रोडक्शन जो नंबर आहे। ॾियणु चाहींदो असांजे यूट्यूब थ्रू साईं? या उनखां अलावा ॿी ॻाल्हि इहा त तव्हांखे असांजे यूट्यूब जे बारे में या इन जे बारे में तव्हां छा चवणु चाहींदो? साईं अॼु तमामु असांखे घणी ख़ुशी आहे ऐं शुक्रगुज़ार आहियां अदा सुमर लाहौती जो। वफ़ा सुमरो लाहौती तमामु जाखोड़ींदड़ माण्हू आहे जेको हींअर आवाम जे लाइ बिरादर जे लाइ तमामु घणी जदोजहद करे रहियो आहे ऐं पंहिंजा टाइम सीड़ाए पंहिंजा ख़र्चा करे गींदे जा ऐं आवाम जे लाइ ही पैगाम रसाए थो ऐं हुननि जे लाइ जेको एॾी जाखोड़ करे थो। ऐं तो अदा खे तमामु घणो अदा जो शुक्रगुज़ार आहियां ऐं भरपूर बि अदा खे दुआऊं कंदो आहियां त यार ॾिस असांजा सिंध जा जेके अहिड़ा ख़ूबसूरत नौजवान आहिनि जेके बिरादर जे लाइ ऐं आवाम जे लाइ करे एतिरा जेके तकलीफ़ूं सही ऐं पंहिंजा ख़र्च करे। दोस्तो अॼु हिन महांगाई जे दौर में कंहिं वटि अचणु वञणु को सवलो न आहे ऐं एतिरा ख़र्च करे बि आवाम जे लाइ जाखोड़ कनि था ऐं बीही गॾो गॾु बुखनि में ॾुखनि में सूरनि में हुननि सां गॾु एकता ऐं गॾु हुननि जो आवाज़ु बणिजी ऐं ग़रीबनि जी मदद कंदा आहिनि। ऐं तो वफ़ा सुमरा लाहौती तोखे भरपूर बि सलाम ऐं फ़ुकर पेश कंदो आहियां तो ते। महिरबानी अदा। तव्हां असांजे यूट्यूब जे चैनल जे बारे में तव्हां छा चवणु साईं? ऐं जेके बि असांजा वीडियो ॾिसंदा आहियो, जेके बि असांजा दोस्त आहिनि फेसबुक जी दुनिया में ऐं इन टिकटॉक जी दुनिया में जेके बि आहिनि हुननि सभिनीनि खे ऐं हथ ॿधी अर्ज़ु कंदसि त अहिड़ा जेके असांजा सुठा आहिनि जिन्हनि जा चैनल आहिनि हुननि खे लाइक बि कनि ऐं शेयर बि कनि ऐं हद सां वधि जेके उहे ॾिसनि बि सही ऐं दोस्तनि ॾे बि मोकिलनि। त हुननि दोस्तनि खे बि ऐं हथ ॿधी इहो चवंदसि त हिननि खे अॻिते आणणु पंहिंजे हथ में आहे ऐं को किन ला दोस्तो हिकु माण्हू हूंदो आहे पंहिंजे लाइ,
हिकु माण्हू हूंदो आहे परायल आहे। त ॾिसो त अहिड़ा माण्हू जेकॾहिं असांजे सिंध में जे नौजवान सुठा आहिनि त हुननि जी हिमत अफ़ज़ा करे हुननि सां गॾु बीहो, जीअं पंहिंजा हक़ वठण ते जिन्हनि खां नाइंसाफ़ थिए थो हुननि खां इंसाफ़ वठी ॾियण में ॻाल्हाईंदड़ माण्हुनि सां गॾु हूंदो त तव्हांखे इनशाला हक़ बि मिलंदो, इंसाफ़ बि मिलंदो। जंहिंसां गॾु केरु न आहे त हुनजो ख़ुदा बि कोन आहे। जंहिंसां गॾु 100 माण्हू आहिनि त हुननि जी रब बि मदद कंदो आहे। वताए फ़क़ीर चयो त वठो जजनि जी सलाह, त जज चयो छुटो छुटो त हुन बि लिखी छॾियो छुटो। त दोस्तो हीअ जेके हमेशह 100 माण्हू सां गॾु जेकॾहिं उथी बीहंदो त तव्हांजा अहिड़ा तमामु असांजा सुठा वफ़ा सुमरियल उते जहिड़ा दोस्त आहिनि। ऐं हिननि खे ऐं तमामु जेको मिसाल आहे सलाम बि कयां थो, हिननि खे ऐं वेलकम बि कयां थो, भलीकार बि चवां थो। अलाह कनि सदाईं ख़ुशि ऐं आबाद रहनि। आख़िर में तव्हां को पैगाम ॾियणु चाहींदो तव्हांजे जेके असांजे नई चाहिए शाइरनि या फ़नकार उन्हनि जे लाइ? साईं ऐं इहो हर हिकु शाइर खे चवंदुसि जेके बि असांजा पहिरीं प्यारा दोस्त आहिनि, कंहिं गाने ते विडियो बीठा आहिनि या कंहिं हुननि ते, शाइर हिकु पसारी जो दुकानु हूंदो आहे। शाइर हिकु पसारी जो दुकानु हूंदो आहे, हुन वटि ॿूटियुनि जी खोट न हूंदी आहे। ऐं सुंदर सुमरो कॾहिं बि मूं न चयो आहे मुंहिंजो लिखियलु कंहिं ॿिए जे नाले ते गानो आहे त मूं न चयो त हीउ मुंहिंजो लिखियलु आहे, छो उहा मुंहिंजी दिलि खे ख़बर आहे। ऐं माण्हू काफ़ी असांजा नंढा शाइर जेके आहिनि हू चवंदा आहिनि यार हीउ मुंहिंजो लिखियलु आहे हुन जे नाले ते छो कयो। मां दोस्तनि खे चवंदुसि दोस्तो पसारी वटि ॿूटियुनि जी खोट न हुजणु खपे। ऐं जेके बि दोस्त आहिनि बराए महिरबानी, शाइरनि वटि लफ़्ज़नि जो ख़ज़ानो हूंदो आहे। साईं शाइरनि वटि बिल्कुलु लफ़्ज़नि जो ख़ज़ानो हूंदो आहे भाउ सुमरा लाहौती। ऐं हुननि बि दोस्तनि खे इहो ई चवंदुसि त बराए महिरबानी करे शाइरी सुठी कयो, हल्की शाइरी न कयो। ऐं हमेशह लाइ माण्हू नंढे खां वॾो थींदो आहे, वॾे खां नंढो कोन थींदो आहे। त महिरबानी। अॼु हुआ असां सां गॾु इंतिहाई प्यारा दोस्त सुमरो सुंदर साहब, पंहिंजे मेज़बान दोस्त वफ़ा सुमरो लाहौती, साथी दोस्त कैमरामैन तोतोमल ऐं महेश कुमार खां गॾु ॾींदा मुर्की मोकल जे न पेर ते ख़ैर ख़ैर ख़ुदा हाफ़िज़।